वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त 27 मार्च ते इस्लामाबाद में हर सूरत में जलसो थींदो। ही पाकिस्तान जे रूह जी जंग आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान PTI जे जलसे बाबति सोशल मीडिया वेबसाइट ट्विटर ते हिक पैगाम में चयो त 27 मार्च ते PTI जो जलसो थींदो। वज़ीर आज़म ट्वीट में लोगो बि जारी करे छॾियो आहे। वज़ीर आज़म चयो आहे त जलसे जो मौज़ू अमर मरूफ़ आहे। ही पाकिस्तान जी रूह जी जंग आहे। 27 मार्च में जलसे में अवाम जे भरपूर शिरकत अॻूणा समूरा रिकॉर्ड तोड़े छॾींदी। अहम ख़बर ॾियूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त असां हक़ सां गॾु बीठल आहियूं। सियासी माफ़िया पारां लुटियल दौलत बचाइण लाइ सियासतदाननि खे ख़रीद करण जी मसमत कयूं था। अहम ख़बर ॾियूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त 27 मार्च ते इस्लामाबाद में हर सूरत में जलसो थींदो। ही पाकिस्तान जे रूह जी जंग आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान PTI जे जलसे बाबति सोशल मीडिया वेबसाइट ते ट्विटर ते हिक पैगाम में चयो आहे त 27 मार्च ते PTI जो जलसो थींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान ट्वीट में लोगो बि जारी करे छॾियो आहे। वज़ीर आज़म चयो त जलसे जो मौज़ू अमर मरूफ़ आहे। ही पाकिस्तान जी रूह जी जंग आहे।